बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम शागिर्द साथियों पाण अॼोके सबक में कंडीशनल फॉर्मेटिंग में रहियल जेके फॉर्मेटिंग हुयूं उन बारे में पढ़ंदासीं। अॼु पाण सबक की तरफ़ हलूं था। सबक में पहिरियां मां हिते कुझु डिजिट्स लिखंदुसि। इन डिजिट्स के सिलेक्ट करे कंडीशनल फॉर्मेट में जॾहिं पाण ईंदासीं ॿिए नंबर ते आहे टॉप आर्टिकल्स। टॉप आर्टिकल्स में टॉप 10 आइटम्स ते पाण क्लिक कंदासीं। उहे त मां कुझु आइटम्स घटि थो कयां। मिसाल तौर ते टॉप 3 आइटम्स था खणूं पाण त पोजीशन ते 3 पोजीशन जी थी वञनि। ॾिसो त पाण हिन में टॉप मतिलबु 3rd पोजीशन 3 पोजीशन ते कहिड़ा ॿार आहिनि त उन्हनि खे पाण ते सिलेक्ट कंदासीं तरे करे ऐं ओके कंदासीं। तव्हां ॾिसी रहिया आहियो ही 50, 90, 80, 50 मतिलबु हीअ टई जेके आहिनि टॉप ते आहिनि। मां वैल्यू घटि थो करे सां उनजा 50, 90 ऐं 80 ही टॉप ते आहिनि त हिन टॉप 10 खे सिलेक्ट करे ॿुधाए पियो। इन खां पोइ पाण पहिरियां हिन खे क्लियर था कयूं रूल खे। ईअं ई पाण ही बि बक़ाइदा जेके ऑप्शन्स आहिनि इहे अप्लाई थींदा। तव्हांजी असाइनमेंट आहे, तव्हां करे ॾिसिजो। इन खां पाण था डेटा पार जी तरफ़। डेटा पार में हिन में छा थींदो आहे त रूल में सेल जे अंदरि जेतिरो वैल्यू हूंदो उन सेल खे एतिरो फिल कंदो। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो 90 जो वैल्यू घणो आहे, सभ खां टॉप ते आहे त 90 फुल आहे, फुल फिल थियल आहे। जेकॾहिं 80 आहे उहो थोरो घटि आहे 90 खां त थोरो घटि फिल थियल आहे। जेकॾहिं 10 आहे त 10 जो वैल्यू तमामु हीअ तव्हां ॾिसो 10 आहे मिसाल तौर ते त 10 तमामु घटि आहे सभिनी खां त उहो तमामु घटि ई फिल थियल आहे। मतिलबु फिल करे तव्हांखे क्लास जे अंदरि फिल करे ॿुधाए थो त हिन जे अंदरि केतिरो वैल्यू आहे, हिन जो इन सेल जो वैल्यू छा आहे, केतिरो वैल्यू आहे। इन खां पोइ पाण अॻिते हलंदासीं। डेटा बार खां पोइ कलर स्केल। कलर स्केल में ही कलर्स ॾींदा। हर हिक जा पंहिंजा मुख़्तलिफ़ कलर्स आहिनि नंबर वाइज़ जे हिसाब सां। ही जेके कलर्स जे अंदरि सिलेक्ट थियल आहिनि अॻी उहे हिन खे हू कलर फिल कंदी। इन खां पोइ पाण था आइकॉन सेट जे हिसाब सां। आइकॉन सेट में ये आइकॉन जा मुख़्तलिफ़ वेज ॾिनल आहिनि। 3 एरोज़ आहिनि। चो सेट ऑफ आइकॉन्स रिप्रेजेंटेड वैल्यू इन द सिलेक्टेड सेल। वैल्यू आहिनि जेके पाण सेल जे अंदरि सिलेक्ट थियल आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़े सां हू ॿुधाए रही आहे त कहिड़ो कहिड़ी तरफ़ आहे, केतिरो वॾो आहे या कहिड़ो डिजिट नंढो आहे। उन हिसाब सां हू सेल्स खे ॿुधाए थी। हिन खां पोइ न्यू रूल आहे। जेके तव्हां पोइ पंहिंजो रूल पंहिंजी तरफ़ खां अप्लाई करणु चाहियो उहो तव्हां हिते वञी करे रूल पंहिंजो नओं कोई ठाहे सघो था या उहो मैनेज रूल में सॉरी वञी करे पाण पंहिंजो कोई बि रूल मैनेज करे सघूं था। हितां पाण अप्लाई थियल रूल खे क्लियर करे सघूं था। दोस्तों अॼोके पाण सबक में कंडीशनल फॉर्मेटिंग में जेके बि फॉर्मेटिंग रहियल हुयूं उन्हनि जे बारे में पढ़ियोसीं। हाणे पाण अॻिले सबक में पढ़ंदासीं टेबल जे बारे में। टेबल जी फॉर्मेटिंग कीअं कजे।